मटियारी में भिटशा पुलिस वापारी आबिद हुसैन शहाणी खां फुर ऐं अगवा जी कोशिश कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न कया। पाकिस्तान शहाणी इतिहाद तरफ़ां आबिद हुसैन शहाणी, शफ़क़त शहाणी, आशिक़ शहाणी, नूर शहाणी ऐं नदीम भाणो जी अॻवानी में SHO भिटशा ख़िलाफ़ दम्बूरा चौक ऐं भिटशा जी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ आल पाकिस्तान शहाणी इतिहाद जे अॻवाननि आबिद हुसैन, शफ़क़त, आशिक़ शहाणी, नूर शहाणी ऐं नदीम भाऊ जो त भिटशा जे वापारी आबिद हुसैन शहाणी खां भिटशा थाणे वेझो टंडो आदम लिंक रोड तां 7 नामालूम जवाबदारनि गाॾी रोके मोबाइल फ़ोन, रोक रक़म, ATM, शनाख्ती कार्ड ऐं ॿियो ज़रूरी सामान फुर करे खेसि अॻवा करण जी कोशिश कई, जंहिं पंहिंजे मुड़िसी करे फुर ऐं अॻवा कंदड़नि खां भॼी जान छॾाई। वाक़े खे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। भिटशा पुलिस हिन वक़्त ताईं जांच ऑफिसर मुक़ररु न कयो आहे, न ई फुर कंदड़ ऐं अॻवा जी कोशिश में मुलवस जवाबदार ज़ाहिर कया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।